सफ़ में मिली करे बीहे थो पाण फरमायो उन माण्हू जे लाइ अल्लाह रब्बुल आलमीन जन्नत में महल ठाहे। केड़ी वडी नेकी है, इंतहाई आसान। असां नमाज़ी आहियूं, सफ़े अव्वल के असां जेको असो पंहिंजे ज़िंदगी जो हिस्सो बनायूं, जल्दी मस्जिद में अचूं। छो जेको माण्हू मस्जिद में जल्दी ईंदो, इमाम सां वेहंदो, खामोशी सां वेहंदो, वक़ार सां वेहंदो, ऐं इहो माण्हू निमाज़ खे सुकून सां पढ़ी सघंदो। निमाज़ जे लाइ अल्लाह जी अॻियां हाज़िरी आहे। निमाज़ सुकून जो ज़रियो आहे, निमाज़ अल्लाह जे मदद जो ज़रियो आहे। हिकिड़े मोमिन माण्हू जे लाइ ज़रूरी आहे अज़ान मिलण खां बाद में हू जल्दी मस्जिद में अचे। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमाइन। अम्मा बअदु फऊज़ु बिल्लाहि समील अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व इज़ा फरग़त फंसब व इला रब्बिक फरग़ब। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। मोहतरम दोस्तों, मुख्तसर टाइम में तव्हांजे अॻियां अमल सालिह जे हवाले सां चंद गुज़ारिशात पेश कंदुसि त अल्लाह रब्बुल आलमीन जेको असांखे दीन अता कयो आहे ऐं पैगंबरनि जे ज़रिए सां जेको दीन पहुचायो आहे, इहो दीन अल्लाह जी वॾी नेमत आहे ऐं अल्लाह जो पसंदीदा दीन आहे। अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम में इरशाद फरमायो, अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना। फरमाए अॼु ॾींहुं मूं तव्हां ते दीन इस्लाम खे मुकम्मल कयो ऐं दीन जे सूरत में मूं पंहिंजी नेमत खे तव्हांजे मथां पूरो कयो। व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना, ऐं मूं अल्लाह तव्हांजे लाइ दीन के इस्लाम के दीन तस्लीम कयो आहे, पसंद कयो आहे। अल्लाह जो पसंदीदा दीन दीन इस्लाम आहे। फरमाए इन्न दीन इंदल्लाहिल इस्लाम। फरमाए अल्लाह जो दीन इस्लाम आहे। वमन यब्तग़ि गैरल इस्लाम दीनन फलन युक़बल मिन्हु। जेको दीन इस्लाम के छॾे पंहिंजे रवाजात, पंहिंजी ख़्वाहिशात, पंहिंजी मर्ज़ी, दुनिया जे माण्हुनि जी मर्ज़ी जे पोयां हलंदो, फरमाए उन्ही खां का बि नेकी, उन जी का इबादत क़बूल न कई वेंदी। दीन इस्लाम इंतहाई आसान दीन आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त इन दीन युस्र, दीन आसान है। ॿी हदीस में पाण फरमायूं अदीनु नसीहा, दीन तव्हांजे लाइ ख़ैर खाई आहे। दीन में अल्लाह जे लाइ ख़ैर खाई आहे, अल्लाह जी मार्फत थिए थी। दीन में अल्लाह जे पैगंबरनि जी ख़ैर खाई आहे, उन जे रिसालत, उन जो मनसब, उन जे इताअत, उन जी फरमान बरदारी जा अहकामात दीन में वाज़ह बयान थियल। अल्लाह जे किताब जी ख़ैर खाई आहे, अॻुवान इमामनि जी ख़ैर खाई आहे ऐं आम माण्हुनि जी ख़ैर खाई आहे। तो जॾहिं दीन ते अमल कंदा त पोइ उन जे लाइ दुनिया में बि भलाई आहे ऐं आख़िरत में भलाई आहे। मुंहिंजे दोस्तो, ऐं तव्हांजे अॻियां चंद अहिड़ियूं नेकी जा कम बयान कंदुसि जिन नेकी करण जे करे इंसान अल्लाह रब्बुल आलमीन जे दरबार में पसंदीदा बानू थिए थो ऐं गॾोगॾु उन नेकी करण जे करे उन बाने जे लाइ अल्लाह जा फ़रिश्ता दुआऊं घुरंदा आहिनि। अल्लाह जी जेका मखलूक आहे
ज़वलकुल मखलूक, उनमें अल्लाह जा फरिश्ता आहिनि, जिन्न आहिनि, इंसान। फरिश्तन के अल्लाह रब्बुल आलमीन नूर मां पैदा कयो। व खुलिकतुल जान मिन मारिज मिन नार, पाण फरमाए जिन्नन के अल्लाह बाहि मां पैदा कयो। व खलक आदम मिम्मा वसिफ लकुम, पर में हजरत आदम अलैहिस्सलाम की अल्लाह मिट्टी मां पैदा कयो, जो को बयान थियल आहे। कुछ अड़ा नेकी जा कम आहिनि जेके इंतहाई आसान है। जॾहिं इंसान अल्लाह जे रज़ा जे लाइ खुशी सां तवज्जह सां अल्लाह के राज़ी करण ख़ातिर उहे नेकी जा कम कंदो आहे, त उन ई माण्हू जे लाइ अल्लाह हिकु फरिश्तनि जी जमायत मुक़ररु कंदो आहे, जेके उन जे लाइ मख़सूस दुआऊं घुरंदा आहिनि ऐं हुन जे लाइ अल्लाह रब्बुल आलमीन जे दरबार में रहमत जूं दुआऊं घुरंदा आहिनि। उन्हनि मां पहिरियों कमु आहे त दीन सां ताल्लुक़, दीन सां वाबस्तगी, ऐं उहा दीन सां ताल्लुक़ ऐं दीन सां वाबस्तगी टिन तरीक़नि सां थी सघे थी। या त इंसान दीन जो आलिम हुजे, इहो इंतहाई वॾो एज़ाज़ आहे, या वो दीन जो शागिर्द हुजे, या उहो माण्हू दीन खे ॿुधण वारो ऐं दीनी सां मुहबत करण वारो। ये टई माण्हू हिन दौर में इंतहाई वॾी सआदत वारा आहे। दीन जा आलिम, दीन जा शागिर्द ऐं तालिब, ऐं दीनी प्रोग्राम, दीनी ॻाल्हियुनि सां मुहबत करण वारा, अल्लाह जे रज़ा जे लाइ दीन खे सम्झण वारा, ॿुधण वारा माण्हू सआदत वारा आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, इन्नल्लाह व मलाइकतहु लयुसल्लूना अला मुअल्लिमिन नासिल खैर। पाण फरमायो अल्लाह जा फरिश्ता उन माण्हू जे लाइ दुआऊं घुरंदा आहिनि जेके माण्हू अल्लाह जो दीन ख़ैर जी दावत ॿियनि खे ॾियनि। जिन माण्हुनि खे अल्लाह जे दीन जी ख़बर आहे, उन अल्लाह जे दीन जी दावत पंहिंजे दोस्तनि ताईं, पंहिंजे अहबाब ताईं, पंहिंजे ख़ानदान ताईं, पंहिंजे इलाइक़े ताईं पहुचाइनि था। ही हिकु अहिड़ी दावत आहे जंहिंजे करे अल्लाह जा फरिश्ता उन जे लाइ दुआऊं घुरनि। ऐं इन दीन सां ताल्लुक़ टिनि तरहनि सां थींदो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआ ॾिनी आहे, जेको माण्हू दीन सां वाबस्तगी अख्तियार करे थो, दीन सां पंहिंजो ताल्लुक़ रखे थो। 1400 साल अॻु में इमामुल अंबिया हज़रत मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अहिड़े शख़्स जे लाइ दुआ घुरी विया। फरमाए नज़रल्लाहु इमरान समिअ मक़ालती फहफ़िज़हा सुम्मा अद्दाहा कमा समिअहा। अल्लाह उन माण्हू खे ख़ुशि रखे, अल्लाह उन माण्हू खे कॾहिं बि परेशानी जे अंदरि, मसाइब जे अंदरि मुब्तला न करे। ये अल्लाह जो पैगंबर एडवांस दुआ करे विया हिन नेकी करण वारे इंसान जे लाइ। समिअ मक़ालती, जेको मुंहिंजे दीन खे ॿुधण जे लाइ अचे थो। दीनी प्रोग्राम आहिनि, हर दीनी प्रोग्राम में शिरकत करे थो, पंहिंजे अल्लाह जो दीन जो दावत ॾिए थो। दीनी जिते बि प्रोग्राम थियनि था, तवज्जो सां, रज़ा अल्लाह जेके राज़ी करण जे नीयत सां उन दीनी प्रोग्राम खे ॿुधण जे लाइ निकिरे थो। अल्लाह जो पैगंबर फरमायो, जेको मुंहिंजे दीन खे ॿुधे थो, दीन जूं ॻाल्हियूं ॿुधण खां बाद में उन्हनि खे यादि करे थो, पंहिंजे दिलि सां, दिलो दिमाग़ में उनखे जॻह ॾिए थो ऐं उन खे अवाम नास ताईं पहुचाए थो, उनजी हिफ़ाज़त करे थो, उन ते अमल करे थो। अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन माण्हू जे लाइ दुआ घुरी आहे। ऐं अल्लाह जा फरिश्ता दुनिया के अंदर उन माण्हू सां दुआ घुरनि था, उन माण्हू जे लाइ जेको माण्हू दीन सां वाबस्ता। सैयदना अबू दरदा रज़ियल्लाहु ताला अन्हु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी आहे। ऐं पान जो कौल है त कुन फी दुनिया, फरमाई दुनिया के अंदर तव्हां टिन ॻाल्हियुनि में मशगूल हुजो, आलिमन औ मुतअल्लिमन औ मुस्तमिअन फला तकुन राबि। फरमाए तव्हां दुनिया में या दीन जा आलिम हुजो, या दीन जा तालिब, या दीन के ॿुधण वारा हुजो। जेकॾहिं इहे टई कम इन्हनि मां कंहिं बि हिकिड़े सां तव्हां वाबस्ते आहियो, तव्हां मुबारक जा मुस्तहिक़ आहियो। फला तकुन राबि, तव्हांजी चौथी जेका फुज़ूल मसरूफियात न हुजे। पहिरियों नेकी जो कमु आहे जंहिं माण्हू जे लाइ अल्लाह जा फरिश्ता दुआऊं घुरनि था, इहो आहे अल्लाह जे दीन सां वाबस्तगी, दीन सां मोहब्बत। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में हिकु शख़्स अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन के सिखण जे लाइ केतिरो दीन उन सिखियो आहे। अल्लाह जे पैगंबर खां हिकिड़ी हदीस के हिकिड़े मसले के पुछण अचे थो। सही बुखारी जी रिवायत है, सही मुस्लिम जी रिवायत है। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में आयो
पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के चेंद अल्लाह जा रसूल दुल्लनी अला अमलिन इज़ा अमिलतुहु दखलतुल जन्नह। अल्लाह जा रसूल एड़ो अमल बुधायो जेकने वो अमल आ दुनिया में करिया तो अल्लाह मुझे जन्नत में दाखिल करे। माना एक बाराड़ी का खास करे पंध करे अल्लाह के पैगंबर का दीन सिखण जे लाए सवाल करण जे लाए जी असा दीनी प्रोग्राम में शरीक आयूं परे का पंध करे मकसद यो है तो अल्लाह के दीन के हासिल करियो। यो बुनियादी मकसद है, बेहतरीन मकसद। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जवाबन उन शख्स के इस्लाम जा 5 रुकन बुधाइन ताबुदल्लाह वला तुश्रिक बि शैआ व तुकीम सलातल मक्तूबा व तुअद्दी ज़कातल मफरूज़ा व तसूम रमज़ान व तहज्जुल बैत। पाण फरमाए अल्लाह जी तौहीद के अख्तियार कर, 5 वक्त नमाज पाबंदी से पढ़ो, रमजान मुबारक जा रोजा रखो, हज ए ज़कात जी तौफीक हुजे ते पाबंदी से अदा करो। ए 5 गालियों बुधायो अल्लाह के पैगंबर पर मुख्तसर नसीहत नंढी नसीहत जेका हुन माण्हू अल्लाह के पैगंबर खां बुधी बुधण का बाद में रवानो थियो। अल्लाह के पैगंबर के अगियां पंहिंजी दिल जो हिकिड़ो जेका सच्चाई हुई उहा बयान कई। वल्लाहि ला अज़ीदु अला हाज़ा वला अनकुस। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अगियां चई अल्लाह जा रसूल जेका ॻाल्हि तव्हां ॿुधाई आहे इन में आऊं थोड़ी भी घटा वधी कोन कंदुसि, मुकम्मल इन ते अमल कंदुसि। जेका मुख्तसर नसीहत आहे मुझे लाइ काफ़ी आहे ऐं उन ते मुकम्मल अमल कंदुसि। पाण इन माण्हू जे बारे में फरमायो मन सरहु अन यंजुर इला रजुल मिन अहलिल जन्नह फलयंजुर हाज़ा। पाण फरमाए साहबा जंहिंखे दुनिया में जन्नती इंसान ॾिसणो हुजे हिन खे ॾिसे। माना ही माण्हू नेक मक़सद सां आयो आहे, बेहतरीन नियत सां दीन सिखण आयो, वरी सुठे इरादे सां त मूंखे इन्हनि ॻाल्हियुनि ते अमल करणो आहे। इन दीनी प्रोग्रामनि जो जेके असां शरीक थियूं था इन जो बुनियादी मक़सद भी इहो आहे तवज्जो सां अल्लाह जो दीन ॿुधूं ऐं उन ॿुधण खां बाद में जेका असां में कमी कोताही आहे असां पंहिंजी इस्लाह करियूं। मक़सद इहो न हुजे त असां फलाने जे वास्ते जे करे इन दीनी प्रोग्राम में वञूं था या चंद दोस्तनि सां मुलाक़ात थी वेंदी या ॿिया बि कमकार आहिनि गॾोगॾु ही बि कमु लही वेंदो। मक़सद अल्लाह जी रज़ा हुजे। अल्लाह जे रज़ा जे लाइ जॾहिं असां निकिरंदासीं यकीन समझो असांजो पूरो सफ़र सादत वारो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था मन सलक तरीक़न यल्तमिसु फीहि इल्मन सहलल्लाहु बिही तरीक़न मिन तुरक़िल जन्नह। जेको घर मां निकरे तो दीनी इदारे नियत सां दीन के हासिल करण जे नियत सां अल्लाह उन माण्हू जे लाइ जन्नत जो रस्तो आसान करे। ही मुसाफ़िर घर खां निकरे थो जस्ते ताईं पहुचे थो दीनियूं ॻाल्हियूं ॿुधे थो वापसि घर ताईं वञे थो, ही मुसाफ़िर आहे, ही जन्नत जे रस्ते ते हली रहियो आहे। इंतहाई वॾी सादत वारो कमु आहे दीन सां ताल्लुक़ जंहिं माण्हू जे लाइ अल्लाह जा फ़रिश्ता दुआऊं घुरनि ऐं ॿियो कमु जंहिंजे करण जे वजह सां अल्लाह जा फ़रिश्ता दुआऊं घुरनि था उहो आहे जमायत में सफ़े अव्वल में नमाज़ पढ़नि। मस्जिद के अंदर सफ़े अव्वल के अंदर पाबंदी सां ताकीद सां नमाज़ पढ़नि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाइन था इन्नल्लाह व मलाइकतहु लयुसल्लूना अला मुसल्लि अल्लाह सुफूफुल अव्वल। पाण फरमाए अल्लाह जा फरिश्ता ए अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि माण्हुनि ते रहमत मोकिलीनि था जेके माण्हू सफ़े अव्वल में नमाज़ पढ़नि, सफ़े अव्वल में बीहनि था। सफ़े अव्वल जी उहा सआदत आहे, इहा अजर ऐं सवाब आहे जंहिंजे बारे में पाण फरमायूं लौ तालमून मा फिन निदाए व सफ़िल अव्वल लस्तहमू। पाण फरमाए मुस्लमानो जेकॾहिं तव्हांखे ख़बर हुजे त अज़ान ॾियण में केतिरो सवाब आहे ऐं सफ़े अव्वल में नमाज़ पढ़ण में केतिरो सवाब आहे। पाण फरमायूं रोज़ाना तव्हां मस्जिदनि में तकरार करियो ऐं रोज़ाना पुखा विझो। हर नमाज़ी चवे था अज़ान ॾियां, हर नमाज़ी चवे था पहिरीं सफ़ में बीहां। सफ़े अव्वल में नमाज़ पढ़ण वारनि माण्हुनि जे लाइ अल्लाह जा फ़रिश्ता दुआऊं घुरंदा आहिनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाइन था तव्हां इहे सफ़ूं छो कोन था ॿधो, ये चो सफर में कोन था बीहो जी अल्लाह जा फरिश्ता बीहंदा आहिनि। साहबनि पुछियो अल्लाह जा रसूल अल्लाह जा फरिश्ता कीअं बीहंदा आहिनि? पाण फरमाए यतरासून व यतुमून सुफूफ। फरमाए सफर के सिधो कंदा आहिनि ऐं पाण में मिली बीहंदा आहिनि। ये अल्लाह जे फरिश्तनि जी जमायत जॾहिं अल्लाह जे अॻियां बीहंदा आहिनि त इन नमूने सां बीहंदा आहिनि। तव्हां बि ईअं बीहो अल्लाह तव्हां खां राज़ी थी। हिकिड़ी ॿी हदीस में पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था मन सद फुरजतन बनल्लाहु लहू बैतन फिल जन्नह। इंतहाई मामूली अमल है, इंतहाई नरड़ी नेकी आहे त जेको माण्हू सफ़ में बीहे थो ऐं सफ़ में मिली करे बीहे थो पाण
फरमायो उन मानू जे लाए अल्लाह रब्बुल आलमीन जन्नत में महल ठाए। केडी वडी नेकी है, इंतहाई आसान। असां नमाज़ी आयूं, सफ़े अव्वल के असां जो कोसो पंजे जिंदगी जो हिस्सो बनायो, जल्दी मस्जिद में अचूं। छो जेको मानू मस्जिद में जल्दी इंदो, इमाम सां वेंदो, खामोशी सां वेंदो, वकार सां वेंदो, ऐं इहो मानू नमाज के सुकून सां पढ़ी सघे। नमाज जे लाए अल्लाह जी अॻियां हाज़िरी है। नमाज सुकून जो ज़रियो है, नमाज अल्लाह जे मदद जो ज़रियो है। हिकिड़े मोमिन माण्हू जे लाइ ज़रूरी है अज़ान मिलण खां बाद में हू जल्दी मस्जिद में अचे। उन सां फ़ाइदो कहिड़ो थींदो त अज़ान ऐं तकबीर जे विच में जेको टाइम है इहो अल्लाह रब्बुल आलमीन जो पैगंबर फरमाइनि था इंसान जे दुआ जे क़बूलियत जो दाई ला युरद्दु दुआ बैन अज़ान वल इक़ामा। पाण फरमाया अज़ान ऐं तकबीर जे विच में जेको टाइम है इन में जेका बि तव्हां अल्लाह खां दुआ घुरंदा अल्लाह कॾहिं बि रद्द कोन कंदो। हिकिड़ो इहो तव्हांखे टाइम मिली वेंदो, ॿियो तव्हां सुकून ऐं आराम सां वेहंदा, तव्हां पंहिंजो हाज़िर दिमाग़ सां वेहंदा, तव्हां नमाज़ के सुकून सां अदा करे छॾींदा। इहो सभु फ़ाइदा असांखे तॾहिं मिलंदा जॾहिं 5-10 मिंट असां नमाज़ जे लाइ वक़फ़ करे जल्दी मस्जिद में पहुचंदासीं, सफ़े अव्वल में नमाज़ पढ़नि। ऐं 3 नंबर ते जंहिं नेकी जे करे अल्लाह रब्बुल आलमीन जा फ़रिश्ता इंसान जे लाइ दुआऊं घुरंदा आहिनि। पाण फरमायो त तव्हां हिक ॿिए जे लाइ दुआऊं घुरो। दावतुल मरिल मुस्लिम बिज़हरिल ग़ैब मुस्तजाबतुन। फरमाई तव्हां जॾहिं मुसलमान मस्जिद में अचो, घर में हुजो, कंहिं बि जॻह ते हुजो, सफ़र में हुजो, तव्हां पंहिंजे लाइ बि दुआऊं घुरो, पंहिंजे मुसलमान भाइरनि जे लाइ बि दुआऊं घुरो। जेके परेशान आहिनि, तव्हांजी औलाद आहे, तव्हांजा रिश्तेदार आहिनि, तव्हांजा अज़ीज़ आहिनि, जॾहिं तव्हां अज़ ख़ुदि पर पुठुनि जे लाइ दुआऊं घुरंदा अल्लाह जा फ़रिश्ता तव्हां सां गॾु हूंदा, उहे तव्हांजे लाइ दुआऊं घुरंदा। जवाब में छा चवंदा? वलक बिमिस्लिन वलक बिमिस्लिन। अल्लाह जा बाना तू जेका दुआ फला मुसलमान जे लाइ घुरे थो, अल्लाह तोखे बि उहा सॼी शइ अता करे। अल्लाह रब्बुल आलमीन तोखां बि ईअं राज़ी थी वञे जे तू ॿिए मुसलमान जे लाइ दुआऊं घुरे त ही वो नेकी जो कम है, ही मोमिन इंसान कंदो है। ॿिए जे लाइ पर पुठ दुआऊं घुरनि। हिकिड़ो नेक इंसान है, पंहिंजे ॿियनि दोस्तनि अहबाब जे लाइ दुआऊं घुरे, पंहिंजे औलाद जे लाइ दुआऊं घुरे, पंहिंजे रिश्तेदारनि जे लाइ दुआऊं घुरे, पंहिंजे अज़ीज़ो अकारिब जे लाइ दुआऊं घुरे, तमामु मुसलमाननि जे लाइ दुआऊं घुरे। उन जे नतीजे में अल्लाह रब्बुल आलमीन हुन जे हिन नेकी खां राज़ी बि थिए थो ऐं अल्लाह जा फ़रिश्ता इन माण्हू जे लाइ दुआऊं घुरंदा रहनि था। उन सां गॾोगॾु त अल्लाह तोखे उहे सभु शयूं अता करे जेके तूं ॿियनि लाइ घुरी रहियो आहीं। नेकी जो अमल आहे जेको इंतहाई आसान। ऐं 4 नंबर ते पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाइनि था त जंहिं अमल जे करे अल्लाह जा फ़रिश्ता वो आहे मस्जिद में कुछ देर इंतजार करे। तव्हां नमाज खां कुछ देर अॻु में अची वञो, मस्जिद में इंतजार करो। नमाज फारिग थी आयो, नमाज तव्हांजी मुकम्मल थी आहे, कुछ देर मस्जिद में सुकून ऐं इत्मीनान सां वेठा आहियो। ही चंद मिंट वेहण मस्जिद जे अंदर वेंदो आहे, अल्लाह जा फ़रिश्ता ईंदा आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन सब खां पहिरीं उन बारे में अल्लाह जे पैगंबर जे ज़रिए असांखे ॿुधायो आहे। फरमाई जेतिरी देर ही माण्हू मस्जिद में वेठो आहे, नमाज खां अधु कलाक अॻु में जेतिरियूं सुन्नतूं पढ़ी सघियो, जेतिरा नफ़िल पढ़ी सघियो पढ़ाई, हाणे ख़ामोश वेठो आहे। नमाज मुकम्मल थी आहे, हाणे ख़ामोश वेठो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिन जो ख़ामोश वेहण में नमाज में शुमार। जेतिरो नमाज पढ़ण जे करे सवाब मिले थो, एतिरो हिन जे इंतज़ार ऐं वेहण जे करे बि अल्लाह हुनखे साॻियो सवाब ॾिए। ऐं 2 नंबर ते अल्लाह जा फ़रिश्ता हिन जे लाइ बार दुआऊं घुरनि था जेके हिन सां गॾु हूंदा आहिनि। अल्लाह जा फ़रिश्ता चवंदा आहिनि अल्लाहुम्मा मग़फ़िर लहू वरहमहू, ऐं अल्लाह हिन जे हाल ते रहम फरमाए, हिन जे गुनाहनि खे माफ़ फरमाए। जेको ख़ामोशी सां मस्जिद में सुकून इत्मीनान सां वेठो, का बि नेकी कोन थो करे, सिर्फ़ मस्जिद में इंतज़ार करे रहियो आहे, वेही रहियो आहे, नमाज़ी आहे, हिन जो मस्जिद सां मोहब्बत आहे। अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिन जो पूरो वक़्फ़ो नमाज़ में शुमार, अल्लाह जा फ़रिश्तनि जे लाइ दुआऊं घुरनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन एक दफ़े मगरिब नमाज पढ़ाई, साहबा चवनि था अल्लाह जो पैगंबर नमाज पढ़ाए फौरन पंहिंजे घर हलिया विया ऐं थोड़ी देर खां बाद में काफ़ी जमायत निकिरी वई, पर काफ़ी माण्हू अञा मस्जिद में मौजूद आहिनि, किन ज़िक्रो अज़कार कनि पिया, के ख़ामोश वेठा आहिनि। असां ॾिसो त अल्लाह जो पैगंबर पंहिंजे घर मां वापसि जल्दी अचनि पिया। साहबा चवनि था अल्लाह जो पैगंबर एतिरो जल्दी आया जो वक़्त हफ़ज़हु नफ़्स,
अल्लाह जो पैगंबर जल्दी अचण जे करे सहकी रहा वडो साथ थी रहो असा महसूस कयो तो अल्लाह जो पैगंबर जल्दी आया है पान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन टाइम ते जेके मस्जिद में इंतजार करे रहा हुआ उनन के मुखातब थी करे फरमायो तो अल्लाह रब्बुल आलमीन हियर आसमान तक रो फरिश्तो मोकलियो जे मुखे पैगाम दिनो है तो जेके मस्जिद में मानो नमाज मुकम्मल करे खामोश वेठा इन्नल्लाह युबाही बिकुम फिल मलाइका अर्श अज़ीम ते अल्लाह रब्बुल आलमीन तवाजा नाला वठी करे तवां जी जिक्र करे अल्लाह तवां जे मथा फख्र करे रहो है जेके इबादत का फारग थी गरीब मुझे दर में बैठा केडी वेरी साथ अल्लाह रब्बुल आलमीन पंजे पैगंबर के जरिए सा ये गाल बुधाई तो वे मानो जेके मस्जिद में इंतजार कंता रब्बुल आलमीन पंजे फरिश्तन में या गाल फख्र सा करे तो मुझे बानन नमाज मा फारग थियण जे बावजूद मानो जे लाइ अल्लाह जा फरिश्ता दुआ घुरन ए वो मानो जेको मुआशरे में पंजे के मुसलमान भाजी बीमार पुरसी करे असा बीमार पुष्टि ला विंदा यूं पर नियत चाहूंदी आए तो ये असा जो अजीज अकारब रिश्तेदार पाड़े जो बीमार आए उनकी बीमार असा पुरसी न कईसूं न पुछो सु सुभाणे मयार कंदे इन जा रिश्तेदार मयार कंदा आऊं अस्पताल दाखिल हुअस तवां कोन आया आऊं घर आयस तवां कोन आया मयार के लाने जे लाए बीमार पुष्टि कई विंदी है एडे नमूने जनाजे में शिरकत थी है इतने ला तो चवंदा आहियूं रवाज है ये न वेंदासीं तो बिया माण्हू कोन ईंदा ये वास्तो खत्म थी विंदो जनाजे में शिरकत इन नियत सां कई विंदी है पर न जे मुसलमान जे जनाजे में तवां वञो इन नियत सां वञो तो अल्लाह असां खां राज़ी थी वञे ही मुसलमान जो हक़ है ऐं के मुसलमान जी बीमार पुरसी करियो इन नियत सां वञो तो अल्लाह असां खां राज़ी थी वञे फ़ाइदो कहिड़ो थींदो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो जेको मुसलमान जे टाइम ते पंहिंजे पाड़े में वञी करे कंहिं बि मुसलमान जी बीमार जे तीमारदारी जे लाइ वञे थो उनखे तसल्ली ॾियण जे लाइ वञे थो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो लम यज़ल फी खरफिल जन्नह ई जन्नत जे बाग में हली रहियो आहे ही जन्नत जा मेवा खाई रहियो आहे जेको वञण वारो माण्हू आहे आम ज़मीन ते न जन्नत जे बाग मां हासिल करे रहियो आहे जन्नत जो बाग जे अंदर हली रहियो आहे ऐं पाण फरमायूं जेकॾहिं सुबुह जो बीमार पुरस्ती करे तो बीमार के पूछे तो शाम ताईं 70,000 अल्लाह जा फरिश्ता उन दुआ घुरंदा अंदाजो लगायो 70,000 अल्लाह जा फरिश्ता उन माण्हू ला दुआऊं घुरंदा आहिनि जेको माण्हू के बीमार जी बीमार पुरस्ती अल्लाह जे रज़ा जे लाइ करे पाण फरमायो जेकॾहिं शाम जो कयईं तो सुबुह ताईं अल्लाह जा फरिश्ता उन जे लाइ दुआऊं घुरनि केॾी अज़ीम नेकी आहे के मुसलमान के तसल्ली ॾियण ख़ातिर उनजी सिर्फ़ अल्लाह जे रज़ा जे लाइ इहा नेकी करणु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन एकड़े दफे सहाबा किराम जे मजलिस में आए पान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सवाल कयो तो मन आद मिन क़ुम यौम मरीज़न पर में तवा मा केर माण्हू आहे जे अज बीमार जी बीमार पुरस्ती कई हुजे सहाबा किराम खामोश आहिनि हज़रत अबू बकर रज़ियल्लाहु ताला अन्हु चयो अल्लाह जा रसूल अज मूं हिकिड़े बीमार खां पुछियो आहे ऐं बीमार जी तीमारदारी करे आयो आहे वरी पान सवाल करूं मन अताम मिन क़ुम यौम मिस्कीनन केर आहे जे अज के गरीब ऐं मिस्कीन मुसाफिर के मानी खाराई हुजे हज़रत अबू बकर चयो अल्लाह जा रसूल मूं इहो मौक़ो बि अल्लाह मूंखे ॾिनो पान वरी फरमायो तव्हां मां केर माण्हू आहे जे अज ॾींहुं के जनाजे में शिरकत कई हुजे हज़रत अबू बकर वरी फरमायो अल्लाह जा रसूल आऊं जनाजे में अज शरीक थी आयो आहियां पान चौथो सवाल कयूं पान फरमायो मन अस्बाह मिन क़ुम यौम साइमा केर आहे जे तव्हां मां अज नफली रोज़ो रखियो हुजे हज़रत अबू बकर चयो सही मूं तने पान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने छा फरमाइन था मजतमा फी रजुलिन इल्ला दखलल जन्नह जे माण्हू में ये चार खूबियूं आहिनि अल्लाह उनखे जन्नत में दाख़िल कंदो जे माण्हू जे औसाफ में जे माण्हू जे अखलाकियात में ये चार नेकियूं आहिनि बीमार जी बीमार पुष्टि करे जनाजे में अल्लाह जे रज़ा जे लाइ शरीक थिए मौक़ो मिले त कंहिं मुसाफ़िर के खाधो खाराए नफली रोज़े रखे मुझे दोस्तों जे ज़िमरन हिकिड़ी ॻाल्हि कंदो हलां रमज़ान मुबारक जो महीनो इंतहाई क़रीब है वडे तइदाद में असा मुसलमान असा ॾिसंदा आहियूं बेरोज़ा था हूंदा वडे तइदाद में असा नौजवान तबको मर्दन में औरतन में रोज़े की अहमियत तमाम घट है रोज़ो इं फर्ज है जी नमाज फर्ज है नमाज छड़न से जी इंसान गुनाहगार थिए तो ये रोज़े छड़न से गुनाहगार थिए तो रोज़ो अल्लाह की इबादत है इस्लाम के बुनियादी रुकनन में पर जेकर इंसान उनके अहमियत न दे उन रोज़े के पाबंदी से न रखे के माण्हू आहिनि जेके कॾहिं रखंदा आहिनि कॾहिं कोन रखंदा आहिनि
कि असां क़द्र जे रातियुनि में रखंदा आहिनि। रोज़ो 30 रातियूं 30 ॾींहं अल्लाह जे तरफ़ां इबादत आहे ऐं असांजे मथां मुक़ररु कयल आहे। फज़ीलतुनि जी कहिड़ी आहे? पाण फरमायो जेको माण्हू 30 रोज़ा पाबंदी सां रखे अल्लाह हुनजे अॻी ज़िंदगी जा गुनाह माफ़ करे थो। जेको 30 रातियूं तरावी नमाज़ पढ़े अल्लाह हुनजे अॻी ज़िंदगी जा गुनाह माफ़ करे थो। जेको 5 रातियूं क़द्र जूं जागे उन्हनि मां हिकिड़ी क़द्र जी रात हिनखे नसीब थी वञे अल्लाह हिनजे पोइ ज़िंदगी जा गुनाह माफ़ करे थो। पर जेकॾहिं हुन में सुस्ती करे अल्लाह जे पैगंबर उनजे लाइ सख़्त वईद बयान कई। सय्यदना अबू उमामा रज़ी अल्लाह ताला अन्हु चवनि था अल्लाह जे पैगंबर फरमायो हिकु दफ़े आउं सितो पियो या 2 फ़रिश्ता मूं वटि अचनि जिन मूंखे चयो त तव्हां हिन मुश्किल ऐं ॾुखे जबल ते चढ़ो। मूं चयो त इंतिहाई मुश्किल जबल आहे। चयो असीं तव्हांजी मदद करियूं था। हिकिड़े कुले खां मूंखे वरितो, ॿिए कुले खां मूंखे जबल ते वठी विया। जबल जे चोटी ते पहुतासीं फ़ैज़ा अवाउ अहलिन नार। पाण फरमायो मूंखे जिन माण्हुनि खे सज़ा मिली रही आहे बाहि में दाख़िल आहिनि, वॾियूं दाऊं करे रहिया आहिनि, तकलीफ़ में आहिनि। मूं पुछियो केरु माण्हू आहे जिन खे एॾी तकलीफ़ थी रही आहे, तकलीफ़ जे करे दाऊं करे रहिया आहिनि? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जवाब मिलियो तव्हां उन्हनि जी हालत ॾिसो। तव्हांजी उम्मत जा इंसान आहिनि, मर्द आहिनि, औरतूं आहिनि। पाण फरमायो मूं उन्हनि जी हालत ॾिठी मुअल्लक़ीन बिअराक़ीबिहिम। पाण फरमायो पंहिंजे छाती पर ऊंधा टंगियल आहिनि, उनजो कंधे ठाए टंगू मथे आहिनि, ऊंधा टंगियल आहिनि। मुशक्ककतन अशदाक़ुहुम तसीलु अशदाक़ुहुम दमन। फरमायो उनजे वाछन ऐं गलाफनि मां रत वही रहियो आहे, मुंहं मां बदबूदार रत वहे पियो ऐं दाऊं करे रहिया आहिनि तकलीफ़ जे करे। मूं पुछियो केरु माण्हू आहिनि? जवाब मिलियो अल्लज़ीन युफ़्तिरून क़ब्ल तहिल्लति सौमिहिम। अल्लाह जा रसूल तुंहिंजी उम्मत जा उहे इंसान आहिनि जेके रमज़ान जे महीने में खाइण पीअण हराम हो हे हलाल करे खाईंदा पीअंदा हो। हिन जे घरनि में ईअं मानी ऐं खाधो पचंदो पियो जीअं आम ॾींहंनि में पचंदो आहे। हे रोज़े खे का अहमियत कोन ॾींदा हुआ। अॼु अल्लाह हिननि खे इहो अज़ाब ॾेई ॾियो। आख़िरी नंढी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो जेको माण्हू राति जे टाइम ते पंहिंजे बिस्तरे ते सुम्हे थो, इहा अज़ीम नेकी आहे, हिकिड़ो वज़ीफ़ो आहे उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके दीन सां मुहबत रखनि। पाण फरमाई जेको बिस्तरे ते अचण जे टाइम ते सुम्हे थो ऐं सुम्हण महिल वुज़ू करे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाइनि था बात फी शियारिही मलकुन। अल्लाह रब्बुल आलमीन उन जे कपड़े जे अंदरां शियार चवंदा आहिनि उहा गंजी जेका असां कमीज़ जे हेठां पारियूं था। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उन छाती जे मथां अल्लाह जो फ़रिश्तो सॼी राति हिन जे छाती ते हुजे थो ऐं उन माण्हू लाइ दुआऊं घुरे थो जेको वुज़ू करे सुतो आहे। अल्लाह खां दुआऊं घुरे थो अल्लाहुम्मा मग़फ़िर लि उबैदिक फ़इन्नहु बात ताहिरा। ऐं अल्लाह तुंहिंजे रबाने जे गुनाहनि खे माफ़ कर जंहिं राति पाकाई जी हालत में गुज़ारी, वुज़ू करे सुतो आहे। अल्लाह जा फ़रिश्ता उन माण्हू जे लाइ दुआऊं घुरनि। त मुंहिंजा दोस्तो मूं इहे चंद ॻाल्हियूं तव्हांजे अॻियां इख़्तिसार सां बयानु कयूं जेके आसान अमल आहिनि। जॾहिं इंसान अल्लाह जे रज़ा जे लाइ कंदो आहे अल्लाह जा फ़रिश्ता उन जे लाइ दुआऊं घुरंदा आहिनि। पहिरीं नंबर ते उहे माण्हू जेके दीन सां वापसि दीन सां मुहबत रखनि। ॿिए नंबर ते उहे माण्हू जेके सफ़े अव्वल में जमायत सां नमाज़ पढ़नि। टे नंबर ते उहे माण्हू जेके ग़ाइबाना तौर ते ख़ैर खाई जे तौर ते हिक ॿिए जे लाइ दुआऊं घुरनि। उहे माण्हू जेके ॿियनि जी बीमार पुरसी कनि था ऐं उहे माण्हू जेके मस्जिद जे अंदरि ख़ामोशी सां वक़ार सां इत्मिनान सां मस सां मुहबत कंदे इंतज़ार कनि था। ऐं 6 नंबर ते उहे माण्हू जेको राति जो सुम्हे थो ऐं बावज़ू हालत में सुम्हे थो। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे अल्लाह रब्बुल आलमीन असांखे इन्हनि नेकियुनि ते पाबंदी सां अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दवाना